अवामी फनकारा फौजिया सुमरो जो असल नालो हकीमा हो। हुन वीरावाह लग ताल के नंगर पार कर जे गोठ खारसर में 1969 ईस्वी में नाथे खान जे घर में जन्म वरतो। संदस वालिद टंडे मोहम्मद खान जी शुगर मिल में मुलाजिम हो ऐं उते हमदे नातू गाईंदो हो। अॻिते हली लॾ पिलाणी करे टंडे मोहम्मद खान में अची वेठो, जिते फौजिया सुमरो मैट्रिक पास कई ऐं 16-17 वरनि जी ॼमार में ॻाइण शुरू कयई। संदस तालुक बुनियादी तरह मज़हबी घराणे सां हो, जंहिं करे खेसि फ़न जी दुनिया में अचण वक़्तु काफ़ी ॾुखियायूं पेश आयूं, पर पंहिंजे शौक़ जी तकमील ख़ातिर माइटनि खां चोरीअ नंढनि नंढनि फंक्शन ऐं प्रोग्रामनि में ॻाईंदी रहंदी हुई। 1987 ईस्वी धारे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते नामवर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा खेसि मुतारिफ़ करायो ऐं संदसि आवाज़ में 2 कलाम बेक़दरा क़दर न कयई को ऐं छॾे विया साथी सुखनि जा रिकॉर्ड कया, जन ॿुधंदड़नि में काफ़ी मक़बूलियत हासिल कई। फौजिया सुमरो राग जी बाक़ाइदे सिख्या उस्ताद मजीद खान ऐं गुलाम हुसैन कलेरीअ खां वरिती। संदसि आवाज़ में काफ़ी दर्द हो। फौजिया सुमरो सिंधी औरत फनकारान में वाहिद फनकारा हुई, जंहिंखे वधि में वधि ॿुधो वियो ऐं पसंदि कयो वियो आहे। संदसि कलामनि सिंध जे झर झंग में वॾी मक़बूलियत माणी। हूअ कैसेट कंपनियुनि जे उरूज जो दौर हो। हूअ कैसेट कंपनियुनि खां काफ़ी ॻरो मुआवज़ो वठंदी हुई। हुन घणो ताणो इश्किया कलाम ॻायो आहे। उन खां सवाइ हर साल मुहर्रम महीने में संदसि आवाज़ में सिंधी नोहनि जूं कैसेटूं बि रिलीज़ थींदियूं हुयूं। फौजिया सुमरो मुल्क खां ॿाहिरि सऊदी अरब, भारत, दुबई, शारजाह ऐं कतर समेत केतिरनि मुल्कनि में पंहिंजे फ़न जा जौहर ॾेखारिया। हिन सिंधी, सिराइकी, उर्दू, बलोची, मारवाड़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि में ॻायो। हिन शाह लतीफ़, सचल सरमस, शेख अयाज़, बिलावल ओठे, अली मोहम्मद उडेराई, साईंदाद सांद ऐं ॿियनि शाइरनि जा कलाम ॻाए ख़ूब दाद हासिल कई। संदसि मशहूर गीतनि में कंहिं हथे लाया त ॻोढ़ा ॻड़ी पिया, को त अहिड़ो हुजे कॾहिं नींहं वारा निंडूं कोन कनि था, अले मुंहिंजा मारवाड़ा, जहिड़ी प्यारी सिंध तहिड़ा सिंधी माण्हू, कारूं झर ते आ ऐं ॿिया बि केतिरा ई मशहूर गीत हुआ। संदसि शादी 1993 ईस्वीअ में टंडे मोहम्मद खान जे ज़मींदार हाजी मिस्री सठे सां थी, जंहिंमां खेसि हिकु धीअ जो औलाद आहे। संदसि 110 कैसेटूं रिलीज़ थियूं। खेसि शाह लतीफ़ एवॉर्ड ऐं शहबाज़ एवॉर्ड समेत लातादाद एवॉर्ड मिलिया आहिनि। थर प्रोडक्शन रिकॉर्डिंग कंपनी 2002 ईस्वीअ में मीरपुर ख़ास में संदसि मंटा तौरु ताजपोशी कराई वई। 2002 ईस्वीअ में बीमार रहण खां पोइ हुन पाण खे व्हीलचेयर ते खणाए बि शाह लतीफ़ जे उर्स ते कलाम ॻाए पंहिंजे मदाहनि खे मायूस न कयो। फौजिया सुमरो बुकियनि गुर्दनि जी तकलीफ़ जे करे कुझु वक़्तु बीमार रहण खां पोइ 4 सेप्टेम्बर 2002 ईस्वीअ ते वफ़ात कई। खेसि टंडे मोहम्मद खान जे सखी बरहान शाह कब्रिस्तान में दफ़न कयो वियो आहे। ही उहे फ़नकार आहिनि जेके सिंधी क़ौम खां कॾहिं कोन विसरंदा ऐं अॼु बि फौजिया सुमरो जे मदाहनि जी काफ़ी तादाद मौजूदु आहे, जेके अॼु ताईं फौजिया सुमरो जा ई गाना ॿुधंदा आहिनि।